पूरे मुल्क जियां नसीराबाद तालुके में भी मौत जो राकास बणियल कोरोना वायरस पंहिंजा लामारा ॾींदो रहे थो। नसीराबाद में भी कोरोना वायरस के फैलाव के घटाइण लाइ मुसलसल 2 महीननि खां वधीक लॉकडाउन रहियो। हिन वक्त स्मार्ट लॉकडाउन लागू आहे। लॉकडाउन दौरान नसीराबाद पुलिस कलम 144 ऐं 188 जी भञकड़ी जे इल्ज़ाम में केतिरनि ई ॻोठाणनि, शहरियुनि ऐं दुकानदारनि खे चालान करे मथनि FIR भी दाख़िल कयूं, पर कोरोना के फैलाव के रोकण लाइ ठाहियल SOPs ते हेल ताईं अमल न थी सघियो आहे। एक तरफ़ इहो तासुर आम है त कोरोना वायरस 90 खां 98% हरंद पहुची चुको है। बे तरफ़ वरी कोरोना वायरस सबब नसीराबाद में कयल 400 टेस्टुनि मां 26 केस पॉजिटिव आया हुआ, जेकी भी आइसोलेट थियण खां पोइ नेगेटिव थी विया आहिनि। ऐं कोरोना वायरस के मुतलिक़ नसीराबाद में मुक़रर फोकल पर्सन डॉक्टर सुभान लाखो ॿुधाए थो त हिन वक्त नसीराबाद तालुके में कोरोना वायरस जो को भी नओं मरीज़ पॉजिटिव न आयो है। जेका सूरतल तव्हां दुनिया में ॾिसो था उहा पाकिस्तान में अहिड़ी ख़तरनाक सूरतल आहे। ऐं असां तक़रीबन डेली बेसिस ते 15 खां 20 सैंपल वठंदा आहियूं जेको सस्पेक्टेड करे असां मोकिलींदा आहियूं। ऐं उन में माशाल्लाह जेको असांजो आयो आहे तक़रीबन 400 खां असां वधीक सस्पेक्ट केस असां वरिता आहिनि। उन्हनि में हिनमहिल ताईं असांजा 26 पॉजिटिव आया आहिनि, जिन खे असां होम आइसोलेशन असां जेको पीरियड हूंदो आहे 10 खां 14 ॾींहं ऐं माशाल्लाह असां उनजो जेको आइसोलेशन खां पोइ असां 24 कलाकनि में असां उनजी रिपीट टेस्ट कंदा आहियूं, जेका माशाल्लाह तक़रीबन नेगेटिव अची वई आहे। ऐं असांजो पहिरियों शुरू में असां आइसोलेशन वार्ड असां ठाहियोसीं, पर हाणे जेको आहे आइसोलेशन वार्ड हिकिड़ो ई आहे असांजो डिस्ट्रिक्ट कंबर में। ऐं माशाल्लाह हिनमहिल ताईं कोई जेको आहे कॉम्प्लिकेशन में असांजो को बि केस न वियो आहे। जेके बि असांजा केस आहिनि उहे एसिम्टोमेटिक आहिनि। एसिम्टोमेटिक जो मतिलबु आहे त उनखे कोविड जेको आहे माना निशानी बाज़ार का बि कोन आहे। ऐं माशाल्लाह सभु नेगेटिव अची वियूं। ऐं असांजो कमु जेको आहे माना जोश ऐं ख़ुरोश सां हले थो पियो। तक़रीबन 10-15 असां सैंपल वठंदा आहियूं ऐं जेके असां डेली बेसिस ते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर खे असां मोकिले छॾींदा आहियूं। रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद के मेडिकल सुपरिटेंडेंट कयल इंतजामनि बाबति ॿुधायो त जीअं असां वटि ऑलरेडी अॻ में ई आइसोलेशन वार्ड ठहियलु हुयो, उनखां पोइ थोरी चेंजिंग आंदी वई त भाई डिस्ट्रिक्ट लेवल ते रखूं। तंहिंजे बावजूदि असां वटि वार्ड ऑलरेडी आहे। अलाह न करे इन केस को ब्रेकडाउन थिए थो त असां उहो बि करे सघूं था। माशाल्लाह असां वटि काफ़ी जेको आहे इहे असांजो सेंटर जेको आहे IHS वारनि वटि आहे, उहे उनखे डील कनि पिया। माशाल्लाह असां वटि अहिड़ी का बि शार्टेज न रही आहे हिन वक़्त ताईं। नसीराबाद शहर में कोरोना वायरस सबब 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जी फौतगी थी आहे। हिन वक्त स्मार्ट लॉकडाउन सबब शहर के गुतियल आबादी वारनि इलाइक़नि शेख पाड़ो ऐं हिंदू पाड़े के कनातू लगाए सील कियो वियो आहे, जॾहिं त शहर में कोरोना वायरस जो खौफ़ भी मौजूद है, पर SOPs ते अमल करण लाइ को भी तैयार न आहे। हींअर जेको मेन फोकस आहे असांजो इंटीग्रेटेड हेल्थ सर्विसिस जो, जीअं तव्हां पाण चयो सवेर त फ्रंट लाइन रोल आहे हेल्थ केयर प्रोवाइडर्स जो, डॉक्टर्स हुजनि या जेको बि स्टाफ आहे, त उन में जेको मेन फोकस असांजो आहे त असां पंहिंजे स्टाफ खे प्रोटेक्ट कयूं ऐं मिनिमाइज़ कयूं रिस्क उन्हनि जी जेतिरी थी सघे त हू इनफैक्ट स्टाफ न थिए। छो जो जेकॾहिं स्टाफ इनफैक्ट थींदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इलाही सारी डिस्टर्बेंस थींदी ऐं छो ॿियनि माण्हुनि खे सर्विसिस उन्हनि खे ॾियणियूं आहिनि। त उन जे हवाले सां असां जेको पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स आहिनि असांजा, त उन जी जेका सप्लाई आहे उहा इंश्योर करणी आहे। उहा सप्लाई इंश्योर कयूं पिया माशाल्लाह। ऐं असांजो इहो फोकस आहे त बाबा उहा शइ वरी यूज़ बि थिए, रुगो ईअं न आहे त सप्लाई थिए ऐं उनजी यूटिलाइज़ेशन न थिए। त इहो मेन फोकस आहे। बाक़ी रहियो मसइलो त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो आउटब्रेक अञा वधे थो या पैंडेमिक का ख़बर पए नथी, त पोइ उन में IHS जी पॉलिसी बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा साॻी पॉलिसी आहे जेका गवर्नमेंट जी पॉलिसी हूंदी। जेका गवर्नमेंट पॉलिसी ॾींदी या जेको बि असांखे आउटलाइन ॾींदी असां उहा उन शइ खे फॉलो कंदासीं। जेतिरो थी सघे त गैर ज़रूरी माना माण्हू घरनि खां न निकिरनि। इन जो हल इहो ई आहे, पंहिंजो पाण खे लिमिटेड एक्सेस में रखनि। उनखां अलावा जेकॾहिं ज़रूरी किथे वञिणो आहे त मास्क जो यूज़ कनि, भीड़ वारियूं जायूं हुन जिते घणी रश आहे उतां अवॉइड कनि, पंहिंजी सैनिटेशन जे हवाले सां हेल्थ हाइजीन जे हवाले सां ख़्यालु कनि। हाणे इन जो मेन जेको हिन महिल ताईं आयो आहे त इन जो जेको सॉल्यूशन आहे त इहो आहे, जेसि ताईं वञी इन जो को परमानेंट ॿियो हल निकिरे। कोरोना वायरस सबब केतिरा ई शहरी मुतासिर थी ऐं बाद में सेहतियाब थिया आहिनि, जिन में डॉक्टर रमेश लाल पिणु शामिल आहे। डॉक्टर रमेश लाल सिंध TV न्यूज़ के ॿुधायो त
दोस्तों कुछ ॾींहं अॻु में मूंखे बि कोरोना वायरस 31 मई ते मां कराई पंहिंजी टेस्ट, जेका 3 जून ते मुंहिंजी पॉज़िटिव आई। उनखां पोइ मूंखे जीअं ई ख़बर पई त मां पाण खे आइसोलेट कयो। आइसोलेट करण खां पोइ मां पंहिंजे घर वारनि सां सभिनी सां मिलण जुलण सभिनी खां छॾे ॾिनो। पंहिंजो अलॻि हिकिड़ो कमिरो हुयो मुंहिंजो मथे, ऐं घर में मां ईअं पे यूज़ कयो जीअं डिस्पोज़ल हर शइ, मिनरल वाटर या डिस्पोज़ल प्लेट्स वग़ैरह कंहिंखे टच न करणु, ऐं पंहिंजे रूम में सुबुह शाम डिटोल ऐं स्पिरिट इहो पाणी में मिक्स करे उन सां जेको आहे सो स्प्रे करणु सुबुह शाम। उनखां ॿिनि ॾींहंनि खां पोइ मूंखे फील थियो त थोरो थोरो हल्को टेम्परेचर फील थियो, ऐं जंहिंखां पोइ ज़ुकाम वांगुरु महसूसु थियो ऐं थकावट महसूसु थिए पई। पोइ उन में मुंहिंजी डाइट पंहिंजी उहा ई साॻी जीअं सब्जियूं फ्रूट वग़ैरह इहो हुयो, पर उन सां गॾोगॾु जीअं CAC टेबलेट वग़ैरह सुबुह शाम यूज़ कई, फ्रूट जूसिस वग़ैरह सुबुह शाम यूज़ कयो, ऐं इन सां गॾोगॾु पंहिंजो जेको नॉर्मल डाइट आहे उहो पंहिंजो माण्हू खाईंदो रहे। जंहिं महिल बुखार निकिरे त ओॾी महिल पेनाडाल जी टेबलेट खाए। पर मूंखे अलाह जी महिरबानी सां अहिड़ो को न हो, मुंहिंजो माइल्ड केस हुयो। इन में कंडीशन थींदियूं आहिनि 3, माइल्ड, मॉडरेट ऐं सीवियर। माइल्ड में उहे माण्हू जिन खे हल्को थोरो घणो बुखार थियो या ज़ुकाम थियो या उनखां पोइ थोरी खंघि थींदी आहे, ऐं उनजी सेचुरेशन जेका आहे सा 95 खां मथे हूंदी आहे। ऑक्सीजन जी असां सेचुरेशन हर डॉक्टर वटि मीटर आहे, पर मां त इहा सलाह ॾींदुसि त हर माण्हूअ खे पंहिंजे घर में ऑक्सीमीटर रखणु खपे, जेको 2000 रुपयनि जो आहे, जंहिंमें असां आङुर में विझी करे उनजी असां सेचुरेशन ॾिसी सघूं था त इहो पेशेंट असांखे घर में रखणु जहिड़ो आहे या इनखे असां हॉस्पिटल में एडमिट करणु जहिड़ो आहे। पर अलाह जी महिरबानी सां मुंहिंजी 98 99 सेचुरेशन बीहे पई। उनजी BP मुंहिंजो नॉर्मल हो, मुंहिंजी शुगर नॉर्मल हुई, पर हे घणो जेको इफेक्ट थिए थो, जेको डायबिटिक पेशेंट आहे उन ते घणो इफेक्ट थो थिए पियो, या जंहिंजी उमिरि 60 सालनि खां मथे आहे उनखे इफेक्ट थिए थो। त हे अक्सर करे असां दोस्तनि खे इहा ई सलाह ॾींदासीं त जंहिंजे घर में बि वॾा बुज़ुर्ग आहिनि त महिरबानी करे उन्हनि खे आइसोलेट कयो वञे। भली उन्हनि खे वायरस जो अटैक थियो हुजे या न थियो हुजे, पर उन्हनि खे महिरबानी करे हिन वक़्त में उन्हनि खे पाण खां परे रखो, या उन्हनि खे पाण खां हिकिड़ो कंहिं ॿिए कंहिं शहर या कंहिं अहिड़े हंधि उन्हनि खे मुंतक़िल कयो जिते को उन सां को असांजो नंढड़ो को ॿार या असांजो को वॾो को टच न करे सघे। छो जो उन्हनि खे टच कंदासीं उन्हनि खे कंट्रोल करणु हिनमहिल असांजे वस में न आहे। छो जो नई का हिन जो अहिड़ो को ट्रीटमेंट आहे जेका असां वटि सीवियर आहे। जंहिं बि कुराड़े खे या असांजे बुज़ुर्ग खे इहा तकलीफ़ थिए थी पई त उहो कंट्रोल खां निकिरी थो वञे, 90% उन्हनि जी डेथ थी थिए पई। सो इहा असांजे अवाम खे हूंदी अर्ज़ु हूंदो त जेको आहे सो ॿारनि खे ऐं पाण माना न पंहिंजे वॾनि खां परे रखनि, न ई उनखे टच कनि, न ई उन सां जेको आहे सो का शइ हैंडशेक वग़ैरह थिए उन सां। नसीराबाद ताल के अंदर कोरोना वायरस के फैलाव के रोकण लाइ इंतजामिया कहिड़ा उपाय वरता आहिनि ऐं सिंध हुकूमत पारां ऐलानियल SOPs ते केतिरो अमल कराए सघी आहे, इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद सैयद यार अली शाह ॿुधायो त इन बीमारी खां बचाव जे लाइ असां जेको आहे सो शहर जे अंदरि जेको आहे सो पंहिंजूं 3 टीम्स असां पंहिंजूं ठाहियूं आहिनि, जेके डेली बेसिस ते रोज़ानो शहर में वञी गवर्नमेंट जी SOPs ते अमल करण जे लाइ दुकानदारनि वटि वेंदियूं आहिनि, उनखे ॿुधाईंदियूं आहिनि त हू उन ते SOPs ते अमल कनि। ऐं हू जेको आहे सो मास्क पंहिंजो जेको ते दुकान ते जेको अमलो कमु करे थो उनखे मास्क वग़ैरह इस्तेमालु करणु, जेको आहे सो जेके ग्राहक वग़ैरह अचनि था ॿाहिरां खां ऐं बग़ैर मास्क वारनि खे कोई बि सूदो वग़ैरह उनखे विकिरो न कनि, ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमालु कनि, उते सफ़ाई सुथराई रखनि। इन खां अलावा जेको आहे सो असां वटि कोरोना जे लाइ जेको आहे टेस्ट वग़ैरह जो बि उहो बि असां पंहिंजो कमु तेज़ी सां हली रहियो आहे सुठे नमूने सां। हिन वक़्त ताईं असांजो तालुका नसीराबाद में 400 टेस्टियूं थियूं आहिनि, जंहिंमां असांजा 25 खां 26 केस पॉज़िटिव आया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जेके 10 खां 15 ॾींहं असां उन सभिनी खे पंहिंजे घरनि में आइसोलेट करायो, जेके जेका बिल्कुलु हींअर नेगेटिव अची वियूं आहिनि। ऐं हींअर असांजूं टेस्टियूं डेली 20 खां 25 टेस्टियूं असां करे रहिया आहियूं, ऐं हिन वक़्तु असांजे नसीराबाद में को टेस्ट अहिड़ो केस पॉज़िटिव जो केस कोन्हे। एक्चुअली ईअं थियो त असांजूं जॾहिं तो टेस्टियूं असां मोकिलियूंसीं त उन में असांखे सिर्फ़ु शेख माला हिंदू माला हिक ई माले जूं माना जेके गॾोगॾु माला आहिनि, इन में असांखे 10 केस पॉज़िटिव मिली विया। त असांखे इहो जेको आहे डाउट थियो त इन माले में काफ़ी घणा हिन खां वधीक केस हूंदा, जंहिंजे करे असां हुनखे पहिरियों डिप्टी कमिश्नर साहिबु अहिड़ो हुकुम जारी कयो त जेको आहे सो इन महलनि खे सील कयो वञे, जीअं असां हुते जेको आहे सो ॿाहिरीं जेका मूवमेंट जेका आहे माण्हुनि जे आम तरफ़ अचणु वञणु जेको न आहे उनखे रोके सघिजे। उन जे लाइ असां उन महलनि खे सील कयोसीं, ऐं असांजूं उन महल में काफ़ी ॿी बि टेस्टियूं असां करायूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उन खां वधीक ॿी काई बि असांजी पॉज़िटिव टेस्ट कान आई आहे। जेके पहिरियों 10 आहियूं उन्हनि खे पंहिंजो क्वारंटाइन जो पीरियड पूरो थी चुको आहे। अल्हम्दुलिल्लाह हींअर असां वटि जेको आहे सो को बि माना पॉज़िटिव में केस कोन्हे को।
नसीराबाद में मुल्क जियां जेतोणीक स्मार्ट लॉकडाउन आहे ऐं SOPs तहत हर क़िस्म जे कारोबार खोलण जी इजाज़त मिलियल आहे, पर SOPs ते अमल न थियण करे कोरोना जे फैलाव खे रोकण नामुमकिन नज़र अची रहियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतज़ामिया लाॻू कयल SOPs ते सख़्तीअ सां अमल कराइण लाइ सख़्त क़दम खणे, जीअं कोरोना वायरस जे फैलाव खे रोके सघिजे। कैमरामैन सज्जाद कल्हड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।